नाज़रीन, बुलड़ी शाह करीम में शाह अब्दुल करीम जो 3 ॾींहं वारो सालियानो 412 उर्स मुबारक पुॼाणी ते पहुची वियो। उर्स जे मौक़े ते हज़ारे अक़ीदतमंदनि शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे अली हसन रिंड। सिंध जे अवाइले शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तर ॾाॾे अज़ीम बुज़ुर्ग औलिया हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो 412 उर्स मुबारक 3 ॾींहं जारी रहण बाद अॼु पुॼाणी ते पहुतो। दरगाह शाह करीम जे अहाते में उर्स मुबारक जे ख़त्मे वारी ख़ुसूसी दुआ घुरी वई। ख़त्मे वारी दुआ में सैयद अदनान हैदर शाह भिट शाह जे कायम मक़ाम गादी नशीन सैयद खावर हुसैन शाह, सैयद इर्तज़ा शाह काज़मी, मोहम्मद ओस्मान मलकानी समेत हज़ारे अक़ीदतमंदन मुरीदन ऐं ज़ाइरिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते भिट शाह जे कायम मक़ाम गादी नशीन सैयद खावर हुसैन शाह ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो हिकिड़ो ई फ़लसफ़ो आहे जेको अमन प्यार मोहब्बत जो दर्स ॾियनि था। सरकार जो उर्स मुबारक है, उन मौक़े ते हिते सरकार जा अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन जेके आहिनि हज़ारनि जी तादाद में अचनि था। ऐं असीं बि सरकार ते दरगाह लतीफ़ साईं जे दरगाह जी नुमाइंदगी सिर्फ़ सां अची ऐं हिते जेका असां हाज़िरी में शरीक थींदा आहियूं। असां ही सिंध जेकी आहे सूफ़ियनि जी बुज़ुर्गनि जी सरज़मीन आहे। हीअ अहिड़ी हस्ती आहे जे शाह लतीफ़ साईं जा जेके आहिनि सो ॾोटा आहिनि ऐं पंहिंजो अल्हम्दुलिल्लाह शाह करीम रहमतुल्लाह अलैह जो फैज़ क़यामत ताईं जारी रहंदो। अलाही लख माण्हू आया आहिनि, पाणी बाथरूम जी परेशानी आहे, माण्हू वीचारा जंगल में रहनि था, पाणी न आहे। हिकु रूहानियत ऐं फैज़ जो दर आहे। हिते आया आहियूं, तमामु घणो सुकून ऐं आराम जेको सो असांखे मिलियो आहे। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो करिणो पए थो त हिते औक़ाफ़ खाते तरफ़ां को बि तवजो कोन्ह आहे। हीअ सिंध जो वॾे में वॾी दरगाह आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो परॾाॾो आहे। उन्हनि जेके परे परे शहर ओवरऑल पाकिस्तान सां ॿियनि मुल्कनि मां बि जेके आहिनि हाज़िरियूं ॾींदा आहिनि। 3 ॾींहं खां इहो सिलसिलो हले रहियो आहे। अॼु बि ॾिसूं था त एतिरो माशाल्लाह रश लॻो पियो आहे। अहिड़ी शख़्सियतूं न हुजनि हा त सिंध जो वजूद ई कोन हुजे हा। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शानात तड़तमा अची आयो, पखन पई पचार, नढी वॾी गदरी पोयो पाए हार, मरकन मलाहुन जा हे बांधिल मथे बार, वॾी जाम जमार जे मियाणियूं मोकियूं। हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे उर्स मुबारक जे मौक़े ते औक़ाफ़ खाते तरफ़ां इंतज़ाम अणपूरा हुजण करे केतिरा ई अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन मायूस रहिया। उर्स मुबारक जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। कैमरामैन बरकत अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।